सिंधियो जेके हिते सामू वेठा आहियो ऐं जेके सिंध जा माण्हू हींअर मुंहिंजी तकरीर लाइव ॾिसंदा हूंदा वीडियोस ते, उन्हनि खां सवाल आहे उते डीपले वेठा आहिनि जेके जाती ऐं चूहड़ जमाली में वेठा आहिनि ऐं सऊदी अरब में दुबई ऐं लंडन ऐं न्यूयॉर्क वेठा आहिनि सिंधी ऐं जेके न्यूयॉर्क एयरपोर्ट ते बीठा हूंदा आहिनि त पीपल्स पार्टी जो करप्ट लीडर लहे त उनजी बैग खणी JFK एयरपोर्ट मां ॿाहिरि निकिरनि, जेके ह्यूस्टन जे अॾे ते बीठा हूंदा आहिनि त को भताखोर सिंधियुनि जे घरनि ते कब्ज़ा कंदड़ को करप्ट लीडर अचे त उनजी बैग जी ट्राली छिकींदा ह्यूस्टन एयरपोर्ट खां ऐं वाशिंगटन एयरपोर्ट खां ॿाहिरि निकिरनि। उन्हनि खां मुंहिंजो सवाल आहे त सिंध जो हीउ असर कंहिं कयो? कंहिंजी हुकूमत आहे जंहिंमें इमरान जोखियो गुम आहे, फज़ीला सरकी गुम आहे, पुनल सारियो गुम आहे, मोहन गुम आहे, साहिल कोरे जो गुम आहे, नंढड़ो बचड़ो साहिल कोरे जो लाड़काणे जो उनजी अमड़ के पंहिंजो उहो नंढड़ो ॿार 24 कलाक यादि ईंदो तो राति जो छिड़क भरींदी हूंदी, नथो लभे। चवंदा पीपल्स पार्टी छा थी करे सघे? पीपल्स पार्टी गुलाम कादिर मरी ऐं अशफाक लगारी ऐं नवाब लगारी ला छा छा न कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट वॾी पिटीशनूं दाख़िल कयूं, असेंबली में खुर्शीद शाह थी नवीद कमर उथी बीह रहिया, सिंध असेंबली करारदादू पास कयूं रुगो ज़रदारी जे 3 साथियुनि जी आज़ादी लाइ। ऐं मोहन जो को बि साथी कोन्हे, थरवासी मोहन जो को बि साथी कोन्हे, इनाम अब्बासी जो को बि साथी कोन्हे, फज़ीला सरकी जी अमड़ जी का बि सहेली का बि भेण को बि वारिस कोन्हे, इमरान जोखी जो को बि वारिस कोन्हे, रिंकलूं ऐं लताऊं ऐं आशाऊं जिन खे अगवा कयो वियो उन्हनि जो को वारिस कोन्हे, रवीता जेके कन्वर्ट कयो वियो ज़ोरी उन जो को वारिस कोन्हे, वो जेका इस्लामाबाद में कल पेश थी पहिरीं अगवा करे पोइ उनखे तब्दील कयो वियो उन जो को वारिस कोन्हे। वारिस आहिनि त फ़क़ति काका जा वारिस आहिनि, अनवर मजीद जा वारिस आहिनि, शर्जील साहब जा वारिस आहिनि, गुलाम कादिर मरी साहब जा वारिस आहिनि। तव्हां सिंधनि जो को धणी धोणी कोन्हे, हिननि खे वोट तालिबान ॾिनो आहे, तव्हां कोन ॾिनो आहे, तालिबान ॾिनो आहे, तालिबान जे वोटनि सां खची आया आहिनि। हिते गुलाम कादिर मरी साहब हिननि खे वोट ॾिना आहिनि, हिते मंसूर काका ऐं अयान अली ॾिना आहिनि, ऐं हू जेको डॉक्टर आसिम वेठो आहे ऐं जेको मलिक रियाज़ वेठो आहे, चवनि था जिनाह पर ठाहींदासीं।